दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो उड़िया जी बचाव के टुकन के 6 ॾींहं वारी मुहिम जो इफ्तिताह डीसी दादू फाइम अमन चाचड़ ऐं DSO दादू सैद इमदाद अली शाह पारां सिविल अस्पताल दादू के ॿारनि जे वार्ड में किया वियो। उन मौके ते डीसी दादू DSO दादू लाॻापियल इदारे के अमले के सख्त हिदायतूं जारी कंदे चयो त 20 खां 25 मई ताईं उड़िया खां बचाव जा टुका 6 महीननि खां 5 साल वारनि खे लॻाया वञनि ऐं मुहिम के तेज़ करे कामयाब किया वञे ऐं अवामुल निसा की अपील है तो पंहिंजे गुलनि छड़े ॿारनि की हयाती बचाने के लिए ओडी मुहिम में भरपूर हिस्सो वठणु घुर्जे। इफ्तिताही प्रोग्राम में DSU अस्पताल दादू MS डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई, एडमिनिस्ट्रेटर रिटायर कर्नल फतेह अली ऐं DMP PPHI ताहिर लाशारी, स्टाफ ऑफिसर डॉक्टर इशफाक महमद, डॉक्टर जावेद सूमरो ऐं ॿिया मौजूद हुआ।